वेलकम बैक। मोहतरमा जे इंसाफ़ जे हवाले सां ॻाल्हि थी पई। मोहतरमा जो इंसाफ़ त 2 सालनि में न मिली सघियो। ऐं सिंध जी जेकी औरत आहे उहा 60 सालनि खां वठी डिघे अरसे खां वठी केतिरियूं औरतूं बेगुनाह क़तल थियनि पियूं, तेज़ाब हारे साड़ियूं वञनि पियूं ऐं मुख़्तलिफ़ अताब हेठि ॾाढनि जो शिकार थियनि थियूं। जंहिं बि शहर ज़िले में वठो त औरतुनि सां ॾाढे वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं वाद थिए पई ऐं कानून भी पास थियो आहे, बिल भी पास थियो आहे, पर औरतुनि खे उहो इंसाफ़ पले नथो पए। छा असांजो माशरो एॾो पुठिते वञे पियो ॾींहों ॾींहुं? एतिरी जहालत वधी चुकी आहे, हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहे, इदारा छा पिया कनि? सभु न इदारा पंहिंजो रोल अदा कनि था और कंदो रहणु खपे। जो कमज़ोरियूं नाकामियूं आहिनि उन्हनि खे दूर बि करणु खपे। तव्हां चओ त मोहतरमा जे करे असां पार्लियामेंटेरियन आहियूं, इहा असांखे सॼी उमिरि फ़ख़्रु रहंदो कि असांजी ईंदड़ नस्लनि खे बि फ़ख़्रु रहंदो कि पीपल्स पार्टी असांखे इहे प्लेटफॉर्म मुहैया कयो और हुन खां पोइ असांखे हिन क़ाबिल सम्झो कि असां आवाम जी ख़िदमत कयूं। हुन ॻाल्हि खे ई ॾिसंदे असांजी औरत जो ज़ुल्म तशद्दुद जो शिकार आहे, हुन जे लाइ मां इहो ई ज़रूरु चवंदमि कि क़वानीन में अलाए केतिरे सालनि खां वठी ये कानून पास आहिनि कि हुननि जे तशद्दुद या सेक्शुअल हिरासमेंट या हिरासमेंट हुजे तो हुन जी सज़ाऊं मौजूदु आहिनि, पर कंहिं दौर में हुन ते इम्प्लीमेंटेशन कराइण ते ज़ोर न हूंदो आहे। ज़ोर हूंदो आहे हमेशह जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी ईंदी आहे, आवाम जी उम्मीदियूं वधी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु वोट त ॿियनि खे बि ॾिना, 12 साल हुनखे बि मौक़ो फराहम कयो। हुननि 12 सालनि में हुननि जेतिरी हुकूमती मशीनरी थी उन्हनि खे नकारा कयो। हुननि खे नकारा करण सां गॾु ई गॾु उन करे वोट मिलनि था जिते पीस पार्टी जा उम्मीदवार माण्हू जा कम नथा कनि ऐं उन जा माण्हू एज कंपेयर हुन गवर्नमेंट के कि जंहिंमें माण्हुनि जी उम्मीदें वाबस्ता आहिनि, अहिड़ी गवर्नमेंट के जो ॾंडे जे ज़ोर सां हलनि थी, मशीनियुनि खे ख़राब थी कनि। असांखे इहो मौक़ो मिलियो आहे, हुन में 2 साल मां सम्झां थी कि हिकिड़ो तमामु क़लील मुद्दत आहे हुननि सभिनी क़वानीन में जो ऑलरेडी मौजूदु आहिनि और जंहिंखे नवां क़वानीन या उहो क़वानीन जंहिंमें अमेंडमेंट करे असां वठी था अचूं, हुननि ते इम्प्लीमेंटेशन कराइण ग्रास रूट ताईं तमामु डिफिकल्ट कमु आहे, जंहिंमें असां मीडिया जो साथ था वठूं। हुन सां ई गॾु ई गॾु असां पंहिंजी सर्विसिस जो ॾियूं था, वो असांजी ओपन कचहरियूं में वञूं, असां तालके वाइज़ वञूं, यूसी वाइज़ वञूं और हुननि इलाक़नि में ख़ासि तौर ते ये स्पेसिफिक न आहे कि असांजे सिंध जे सिर्फ़ु अंदरूनी सिंध ये वाक़िया थियनि था। वॾो शहर आहे हैदराबाद, पंजाब, दुनिया जे वॾे मुल्कनि में इंसान वो उन्हनि क़वानीन सां सिंध में वधीक हिकिड़ा मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा वाक़िया बिल्कुलु हुन सां गॾु इहा आहे कि कुझु जेको बि गिरफ़्तारियूं थियनि थी, जंहिंखे बि सज़ाऊं मिलनि थी, हुनखे वधि में वधि मीडिया में हाईलाइट कनि। जॾहिं मीडिया में हाईलाइट अहिड़ा माण्हू थींदा, सज़ाऊं त मिलनि कोन थियूं, माण्हू गिरफ़्तारी कोन थिया। 2 ॾींहं अॻु जी ॻाल्हि वठूं, काइनात सुमरो सईद में ॾाढाई थी, ज़्यादती थी, सालनि जा साल प्रेस क्लब जे ॿाहिरां वेठी रही, आख़िर जो भाउ बलूचिस्तान मां खुशदार मां क़तल कयो वियो, लाश मिलियो, उहो लाश प्रेस क्लब खणी ॿाहिरां रोज़ राड़ो, सभु कुझु मातम ऐं ॿिया अलाए केतिरा वाक़िया। हिकिड़ो बि कातिल गिरफ़्तार कोन थियो। कहिड़ा अंग 2005 में मूंखे यादि आहे काइनात सुमरो जो वाक़ियो थियो हुयो। मोहतरमा दुबई हुई और हुन जे पैगाम अचण खां अॻु में ई असां अहिड़ा एक्टिव हूंदा हुया कि असां हुन सां विया आहियूं, हुन सां गॾु हर प्रोटेस्ट में असां शामिलु थिया आहियूं, हुन जी भेनरुनि सां, हुन जे पीउ सां। वरी असांजे जो हाणे कानून वारो वज़ीर आहे हुन सां गॾु हुन जे चैम्बर में वेठा आहियूं सॼे मुक़दमे खे, और हुनखे जॾहिं पेपर कार्रवाई करे हुनखे प्रोटेक्शन फराहम कई आहे। उहो पंहिंजो डिस्ट्रिक्ट दादू छॾे, हुते इंसाफ़ जी हुनखे उमेदु न हुई, हुन टाइम जा बि MP हुया, हुन टाइम बि MNA हुया, छो न हुननि खे प्रोटेक्शन ॾिनी? छो जो ख़ौफ़ हुयो हुननि खे। असांजे डिस्ट्रिक्ट में आया, ज़ाहिर आहे असांखे हुननि जे फुल सपोर्ट करणी हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हिकिड़े कारकुन खे असां सपोर्ट करे हुनखे कराची में रहाइश ॾिनी, सभु कुझु। हुन खां हाणे मां सम्झां थी 5-6 महीना अॻु में जो हिन जी वरी इहे स्ट्रगल शुरू थी, मां वटि आई हुई त मां हुननि खे इहो ई चयो नौकिरी हुन जे शायदि भाउ जे लाइ, ऐं हुननि घुरी हुई, असां CM साहब खे पेश कई हुई ऐं हुन जो प्रोसेस हले तो हुन में हुयो, पर वो जहिड़े तरीक़ेकार सां हुनखे इंसाफ़ जी और हुनखे डपु हुयो, वो वाक़ई हिकिड़ो ॾेखारींदी रही। बिल्कुलु असांखे दरख़्वास्त बि आई, मां वटि बि आई हुई, अयाज़ साहब वटि बि वई हुई, होम मिनिस्टर साहब बि, पर असांजो कमु यही हुयो कि हुनखे हुननि इदारनि खे ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहब पाण हुनखे यकीन दहानी कराई हुई कि तव्हांखे इंसाफ़ मिलंदो। इलाइक़े जे माण्हुनि जे ज़ाहिर वो त काफ़ी अरसे खां वठी दादू छॾे आई हुई, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे कि जॾहिं उहो अगवा थी वियो, उनजो भाउ अगवा थियो और हुन खां पोइ हुनखे धमकियूं मिलणु शुरू थी वई, त असां हुनखे इहो ई चयो कि एतिरो हाईलाइट न थियो कि उहो माण्हू तव्हांखे ॻोल्हे वठनि।
और जो रात मां तो बिल्कुल अपसेट थी वही हुई हिन वाक़े खां पोइ कि असां हुनखे इंसाफ़ तो दिलाइण जे लाइ केतिरी कोशिशूं कई। माली सहायता का शइ न हूंदी आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि माली सहायता बि जेके औरतूं ॾाढी शिकार थियनि थियूं उन्हनि खे को प्रॉपर इलाज कोन थो थिए। न प्रॉपर उन खां पोइ कल आंचल जो हुयो सीएम साहब पाण 1 लख जो ऐलान कयो। असांजो साजिद जोखियो साहब आहे या MPA जो असांजे मुख़्तलिफ़ असांजे डिप्टी स्पीकर बि उते वई, असां बि विया आहियूं, डॉक्टर नाहिद शाह, डॉक्टर अंजुम, हिननि सभिनी सपोर्ट कयो। ॾिसो हुन मशीनरी खे अहिड़ो नकारा न कयो जो पंहिंजे दिली हमदर्दी सां वतन परस्ती सां पंहिंजी महिनत करनि थी, उनखे एप्रिशिएट भी कयो, मुजरिम के हाईलाइट कयो था तव्हां, पर जो पंहिंजी एफिशिएंसी ॾेखारनि था हुनखे भी हाईलाइट कयो। पर माली सहायता 50 खां मथे औरतुनि सां हिन दफ़े महीने में ॾाढा ई रेप जा वाक़िया अची चुका आहिनि। टंडवा में मासूम ॿारड़ी सां रेप थियो आहे। इन क़िस्म जा वाक़िया हिकिड़ो भी माण्हू गिरफ़्तार न थियो, जेके जाहिल क़िस्म जा माण्हू। तव्हां ॿुधायो हिकिड़ो अगरि पागलखानो आहे त हुते मां अहिड़े माण्हुनि खे मां वञी जमा करे छॾियां। मां सच चवां थी हुते हुननि खे अहिड़े माण्हुनि खे पनिश भी मिले जो अहिड़ी मासूम ॿारड़ियुनि सां, मासूम औरतुनि सां, बेबस औरतुनि सां, जो ये ॾाढा ई करण में देर नथा कनि। ये पुराना केसिस, ये नवां केसिस, रोज़ जा केसिस, मां नथी चवां थी कि असां ईंदे ई हिननि खे सफ़ा कंट्रोल करे छॾियो आहे, असां ईंदे ई वो कानून जी किताबियूं खोले छॾी आहिनि, असां ईंदे ई वो जेल जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। लाज़मी वो प्रोसेस में गुज़रनि था। हुननि खां पोइ मां सम्झां थी कि जेतिरा वाक़ियात वधीक थियनि था और असां कवर कयूं था उन्हनि में ज़ाहिरा हिकिड़ो गैप आहे। तो उन सभिनी वाक़ियनि ते माण्हुनि जी सपोर्ट भी कयो था, पहुचो भी था उते पर्सनली अवां जी उन में वाक़ियनि में माण्हुनि जी मदद कयो। पर उहे छा असांजी जेकी पुलिस आहे, कानून आहे, अदलिया आहे, उहे उनखे सख़्त सज़ा छो था ॾियनि? अवां उन ते छो था अदालती प्रोसेस ते तो ही असांखे एतिराज़ आहे कि वो तमामु लेंदी थींदा आहिनि और हुनखे ई मद्देनज़र रखंदे प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान हाणे असांखे चयो आहे कि इंगेजिंग द लेडी लॉयर हर डिस्ट्रिक्ट में 5-5, 6 जेतिरी भी आहिनि लेडी लॉयर्स क़ाइमु कयो ताकि वो इन्हनि मुक़दमात के फ्री ऑफ कॉस्ट विड़न, छो जो इन्हनि प्रोसेस में मेडिएशन वीक असां मिलायो आहे कि वो इंसाफ़ जो कि कोर्टनि में सफ़ा देर सां तो मिले, हुननि में वो पूरो ग्रुप वेहे और हुन खां पोइ वो अचे पंहिंजो इंसाफ़ जल्दी जल्दी और तकड़ो हुननि खे इंसाफ़ फराहम थी वञे। केतिरा तो अहिड़ा थींदा आहिनि केसिस जंहिंमें असांखे ॻोल्हण में ई ॾुखियाई थींदी आहे। ज़ाहिर गुनाह जुर्म माण्हू लिकी कंदो आहे, हुनखे ॻोल्हण, और मां सम्झां थी कि पुलिस या इंतजामिया भी एतिरो फरिश्ता न हूंदी आहे और हुजण तो ख़ैर फरिश्तो न, पर उन्हनि खे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारण जो मौक़ो मिलणु खपे। बस तॾहिं भी जो ज़हनी मरीज़ हूंदा आहिनि हुननि खे कंट्रोल करणु, ज़हनी वहशत और दरिंदा सिफ़्त हूंदा आहिनि, हुननि जे लाइ मुंहिंजी भरपूर इहा आहे कि वो सॼी कोशिशूं जो कि मोहतरमा चाहींदी हुई असां हुनखे फौरी तौर ते फ्लोर ते आणियूं और फ्लोर ते आणण खां पोइ अहिड़ो ऑर्डिनेंस मथां हिकिड़ो जारी थिए कि जो खोड़ सारा आया आहिनि। मोहतरमा पुलिस या थाना भी ॾिना, अलॻि वुमेन्स जेल भी ॾिना, सभु कुझु मोहतरमा पावर अथॉरिटी जी ॻाल्हि आहे जो वक़्त सां गॾु हुननि खे पावर अथॉरिटी न मिलल हुई, पावर अथॉरिटी हुननि खे न मिलल हुई। हाणे भी असां बिल्कुलु प्रेसिडेंट साहब खे चऊं था कि असांखे डिविजनल वाइज वुमेन थाना न खपनि, वो तो कराची जा भी थाना बंदि थियनि पिया जो कि असां हिननि खे रुकरायो। असां कोशिश कई आहे कि असांखे हर डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो वुमेन पुलिस स्टेशन, बाख्तियार वुमेन पुलिस स्टेशन हुजे। हुन सां गॾु गॾु जो वुमेन असांजा कंप्लेंट सेल आहिनि हुनजी कारकर्दगी हिकिड़ी रेस्क्यू टीम जी वांगुरु आहे, हुनखे वधि में वधि फैसिलिटेट सेल्स आहिनि इन्हनि ते भी ॻाल्हाईंदासीं। उन शिकायती सेल में त का शिकायत ॿुधी भी कोन थी वञे, उहे माण्हू वेठा आहिनि जेके अॻूणी हुकूमत ऐं ॿिया जेके माफ़िया उन हुकूमत जा माफ़िया सां लॻा पियल केतिरा माण्हू आहिनि उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर नंढी ब्रेक खां पोइ नाज़रीन वठो नंढी ब्रेक खां पोइ खोड़ सारी ॻाल्हियूं। असां सां महिमान आहे तौक़ीर फातिमा भुट्टो, पाण सूबाई वज़ीर आहिनि वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट हुकूमत सिंध जूं।